भेण जे शादीअ खे 6 साल थिया। महीने ॿिए महीने मिलण ईंदी हुई। हिकु दफ़े आई त भाउ जे ज़ाल चयो, तुंहिंजी भेण महीने महीने भॻी बीठी आहे। ॿार घर जो हशर ख़राबु कनि था ऐं मानी खाइनि था। ख़र्चो ज़्यादा थिए थो। वापसी में तुंहिंजी माउ सामान जूं भरियूं ॿधियो ॾेसि ऐं घर आहे को ख़ैराती मर्कज़ कोन्हे। उहो ॿुधी भाउ खे गुस्सो आयो त असीं कमाए मुश्किल सां ख़र्चो पूरो कयूं। अम्मा वते थी सामान विरहाईंदी। सो वञी सो माउ खे चयो त भेण खे चयो त ईदनि ते ईंदी करे ऐं हीअ छा आहे, हर महीने भॻी बीठी आहे ऐं तूं जेको सामान लिकाए ॾीं थी सो बि बंदि कर। मुफ़्त जो पैसो कोन्हे। माउ लुड़क ॻारण लॻी ऐं भेण पंहिंजे बैग खणी ॿार खे हथ मां पकिड़े अम्मा खां मोकिलाए रवानी थी ऐं भाउ जे ज़ाल सुख जो साहु खंयो। भेण उहा ॻाल्हि एतिरी त दिलि ते खईं जो ईद ते बि सिर्फ़ु 1 कलाक लाइ अची माउ सां मिली पाणी ढुक बि न पीअंदी हुई। जल्दी में वापसि मोटी वेंदी हुई। भाउ खे दिलि में अफ़सोस थियो त मूं ही छा कयो आहे, पर ज़ाल खे ख़ुशि ॾिसी मुंहुं पको करे छॾियो ऐं भेण खे ईअं बि न चयो त भेण ईद ते अचीं थी, हिकु ॾींहुं तरसंदी कर। कुझु वक़्त खां पोइ भाउ जे वॾे पुट खे कैंसर थियो। अलाह ताला विकिणी उन जे इलाज ते लॻायो, कर्ज़ो बि खयों। पुट त ठीकु थियो पर कारोबार तबाह थी वियो। हाणे त खाइण लाइ बि मुश्किल सां गुज़ारो थींदो हो। हिकु ॾींहुं भेण पंहिंजे भाइटे खे पुछण आई त भाभी मुंहुं ठाहे चयो, असीं अॻे ई परेशान, वरी ही अची लथी आहे, हिन खे केरु खाराईंदो। भेण अॻिते वधी भाउ जे गले लॻी रोई चयो, अदा नंढड़े जो ॿुधुमि त रही न सघियुसि। अम्मा ॿुधायो त तव्हां वटि हाणे खाइण लाइ बि पैसा कोन आहिनि। मुंहिंजा भाउ फ़िकिर न कर, आऊं आहियां न तुंहिंजी भेण। ईअं चई हिकु गठड़ी भाउ ॾांहुं वधाए चयो, अदा ही मुंहिंजी ज़ेवर आहिनि, हिननि खे विकिणी को धंधो खोल, अलाह बरकत विझी ॾींदो। कुझु पैसा गंदीअ जे पलांद मां छोड़े चयईं। अदा वीसी निकिती हुई, अचे ही वटि, हिन मां घर जो सीधो सामान वठी अचु, कुझु ॾींहं आराम सां गुज़रंदा, तेसीं तुंहिंजो धंधो बि हली वेंदो। ईअं चई नंढड़े जे मथे ते हथ फेराए वई हली ऐं भाउ ॾिठो त भेण खे सादा कपिड़ा, साॻी पुराणी चादर, टुटल चैपल ऐं उनजी ग़रीब भेण दिलि जी केतिरी अमीर हुई। पंहिंजा ज़ेवर, पंहिंजा वीसी सभु भाउ खे ॾेई वई ऐं संदसि जो 100 ज़रूरतूं हूंदियूं। पोइ बि भाउ जे परेशानी जो ॿुधी डोड़ी आई, सभु कुझु भाउ खे ॾेई वई। जॾहिं त भाउ ऐं उनजे ज़ाल जे अचण ऐं मानी जे टुकड़े ते पिया कुरकिया, केॾा न ख़ुदि ग़रज़ ऐं मतिलब परस्त हुआ। भेणूं त माउ जो ॿियूं रूप हूंदियूं आहिनि। भाइरनि खे खपे त भेणनि जो क़दुरु कनि। भेणनि सां मोहबत कंदड़ सभई दोस्त हिन वीडियो खे शेयर कजो। अल्लाह हाफ़िज़।